हाय हवेलिया में मां अकेली। सैण का ख़बर अथई? कहिड़ी ख़बर? सैण गौरी ऐं हीर पंहिंजो सामान पैक पई करे। मूंखे त लॻे थो अॼु गौरी ऐं हीर हवेली सां हली वेंदियूं। अहिड़े ॾींहं लाइ त मूं अलाह खां दुआ घुरियूं हुयूं त हू हितां हलियो वञनि, त उन्हनि जे निभाग मां असांजी जान छुटे। पर हसीना, हिननि माइयुनि ते नज़र रखजां, का हवेलीअ मां क़ीमती शइ चुराए खणी न वञनि। मूंखे उन्हनि ते एतबार न आहे। सैण मां त चवां थी तव्हां पाण हलो, हीउ मंज़िल पंहिंजी अखियुनि सां ॾिसो। गौरी जे अखियुनि मां सावण जो मींहुं पियो वसे, पंहिंजा कपिड़ा थेले में पैक पई करे। असुल दर्दनाक मंज़िल आहे। सैण अवां हली ॾिसो त सही, अवां जी दिलि ख़ुशि थी वेंदी। न हसीना, मां उन्हनि मनूस औरतुनि जो मुंहुं बि ॾिसणु नथी चाहियां। हू हितां वञनि पियूं, मुंहिंजे लाइ इहो ई काफ़ी आहे। ऐं हिन हवेलीअ मां नौसत ख़तम थी रही आहे। हा सैण, इहो त आहे। सैण बानी त आख़िर बाणी आहे, बीबी त कॾहिं कान थींदी। उन गौरीअ बीबी थियण जा ख़्वाब ॾिठा हुआ। सैण मां हिन ख़ुशी मां मिठाई खणी अचां? न हसीना, हू पलीत पाछो हिन हवेलीअ मां टरे, पोइ खाईंदसि मिठाई। तूं इहा जांच करी अच त वॾो साईं कहिड़ी हालत में आहे। मां मुर्शिद साईं जी जांच लई आई आहियां। मुर्शिद साईं कमरे में अंधेरो करे वेठो आहे। मूंखे त ईअं लॻे थो जहिड़ो त मुर्शिद साईं रोए पियो। तूं साईं खे रोईंदे ॾिठो छा? न सैण, मूं महसूसु कयो आहे। हसीना, इहे कंहिं ते इल्ज़ाम हणणु सुठी ॻाल्हि न आहे। ऐं तूं वञी गौरी ते नज़र रख त हू हवेलीअ मां का क़ीमती शइ चुराए न वञे। ठीकु आहे साईं, मां वञा पई। तूं मुंहिंजी भेण आहीं। तुंहिंजे साम्हूं मूंखे पंहिंजे बाबा जी ख़ुशबू ईंदी आहे। अदी, मूंखे बि तो मां भेण जी आसीस ईंदी आहे, पर मजबूरी आहे, वञिणो पवंदो। हीर मुंहिंजी भेण, मूंखे तुंहिंजी ॾाढी यादि ईंदी। तोखां सिवा मां हिन हवेली में अकेली थी वेंदसि। ईअं न आहे, असां हिन माहौल में कोन रही सघंदासीं। असांखे हिकु न हिकु ॾींहुं त वञिणो पवंदो न। हीर मुंहिंजी भेण, तूं मूं वटि ईंदी वेंदी रहिजां, मूंखे विसारे न छॾिजांइ। तोखे केरु विसारे सघंदो? हिकु तूं ई त आहीं जंहिंखे ॾिसी मूंखे पंहिंजे ऐब जो अहसासु थींदो आहे। मूंखां तूं कॾहिं बि कोन विसरंदीअ। तो में त चरी मुंहिंजो साहु पियल आहे। मां तोसां मिलण ईंदसि, हिकु दोस्त बणिजी। मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो मुंहिंजी भेण। हाणे खिली मोकिलाए त असां वञूं। मुंहिंजी दिलि नथी मञे मुंहिंजी भेण, मूंखे छॾे न वञ। हाणे असांखे वञिणो पवंदो। सुडिका सुडिका जीवन मुंहिंजो कोई नाही, यार हित कंहिं जो केॾी दुनिया है साड़ सड़ोले।
सुमाइला तोखे थियो छा आहे? केतिरनि ॾींहंनि खां ॾिसां पई त तूं चुप चुप आहीं ऐं अंदर जो कढ़ी पई। ॾिस मूंखे ॿुधाए त थियो छा आहे, कहिड़ी माजरा आहे? अम्मा को मसलो ना है, आउं बिल्कुलु ठीकु आहियां। ॿाहिरि लॉन में वञी कुझु ताज़ी हवा खा। इहो त अलाह जो शुक्र आहे जो अॼु ड्राइंग रूम में अची वेठी आहीं, जो तुंहिंजो मुंहुं ॾिठो आहे, न त सभु सिकनि पिया तोखे ॾिसण लाइ। शोर शराबे खां परे थियण लाइ कमरे में बंदि थी रहंदी आहियां ऐं अॼु कमरे खां ॿाहिरि साह खणण लाइ ड्राइंग रूम में आई आहियां त मूंखे उते बि साह नथा खणण ॾियो। तुंहिंजूं ॻाल्हियूं, तुंहिंजो लहजो मूंखे ठीकु नथो लॻे। मूंखे लॻे थो तुंहिंजी तबियत ख़राबु आहे, तोखे कुझु थियो आहे। ॻाल्हि ॿुध शुमाइला, आउं तुंहिंजी माउ आहियां ऐं तुंहिंजी रग रग खां वाक़िफ़ आहियां। ही हुल हंगामो शोर शराबो तोखे इलाही पसंदि आहे ऐं हाणे तुंहिंजी तबियत ठीकु न आहे, तूं मूंखां कुझु लिकाई पई। अम्मी कुझु ना है, बस थोड़ो पेट में सूर आहे। ठीकु आहे, पोइ ईअं थी कयां, डॉक्टर खे थी घुरायां। न डॉक्टर जी का ज़रूरत ना है, मूंखे पेटीअ सूर जी गोरी घुराए ॾियो त आउं खाई आराम कयां। ठीकु आहे, तूं परेशान न थिए, आउं घुराए थी ॾियां। तूं छो आई आहीं? साइण मां तव्हां खां मोकिलाइण आई आहियां। मूंखे तुंहिंजी ज़रूरत न हुई, न आहे, न ई रहंदी। दफ़ा थी वञे था। साइण मूंखे बख़्श कर। मां तव्हां खां माफ़ी वठण आई आहियां। गौरी, तो मूं ते ज़ुल्म कयो आहे। तूं मुंहिंजी दुश्मन न, पर मुंहिंजी मोहब्बत जी कातिल आहीं। तूं मुंहिंजे मुड़ुस ते अखि रखी बीबी थियण जा ख़्वाब ॾिठा हुआ। इहो ॾोह माफ़ करण जहिड़ो न आहे। साइण वेंदे वेंदे मां चाहियां थी त तव्हांजे दिलि तां इहे नफ़रतुनि जा कारा दाग धोई वञा। तूं वञी रही आई, इहो ई काफ़ी आहे। साइण इहो सच आहे त मुंहिंजो ॾोह माफ़ीअ लाइक़ु न आहे, पर पोइ बि साइण मूं इहो सम्झो त तव्हांजे आॾो आज़ी न्याज़ी कयां त मन मुंहिंजो अॻियों जहान मोचारो थिए। महिरबानी करे ॿीहर हिन हवेली में पैर न रखजा। असांजी सुकून भरी ज़िंदगी खे बर्बाद न कजांइ। अगरि तूं मूं ते इहो एहसान कयो त पोइ बख़्श अथई। महिरबानी साइण, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। हाणे शिकल गुम कर, हले तां। माण्हुनि जे मेड़ में साथो न सहेली, हाय हवेलिया में मां अकेली। अदी हिकिड़ो रस्तो ॿियो बि आहे। उहो वरी कहिड़ो? अदी सिंधी माण्हू भले केॾो न फुरोन थी वञे, पोइ बि हुनजी अखि मां हया नाहे वेंदो। हू नियाणे जी इज़त ईअं कंदो आहे जीअं अरबन इस्लाम खां पोइ कई हुई। त पोइ अदा अदी तूं ऐं शुमाला पंहिंजूं पोतियूं लाइ पीर अमजद जे पेरनि ते रखो। मूंखां या मुंहिंजी न्याणी खां का बि ग़लती थी वई हुजे त असांखे दिलि सां माफ़ कजो। गौरी, न तोखों गलती थी आ, न ही हीर को गलती थी आ। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आउं छा कयां? तूं ई ॿुधा मूंखे। ईअं त असीं तबाह थी वेंदासीं। पीर अमजद त असांखे सफ़ा तबाह करे छॾींदो। अदा तूं पीर अमजद खे चओ इन पग जो जेको घमंड अथसि न, इनखे छॾे ॾे। अदी मूं सभु वस हलाया आहिनि, पर पीर अमजद पंहिंजो पाण खे ख़ुदा थो सम्झे। हुनखे गादी जे नशे मस्तु बणाए छॾियो आहे। हाणे हुन में उमेद रखणु ॿबरनि खां ॿेर वठण जे बराबरि आहे।
त भली असांजो ख़्यालु न करे पर पंहिंजे भाइटे पीर सोराब जो त ख़्यालु करे न। अदे हू रिश्तनि जो तक़दस विसारे चुको आहे। हाणे छा थींदो? बसि अदी हाणे हिकु ई रस्तो आहे। कहिड़ो रस्तो दा? बसि अदी माफ़ी तलाफ़ी, उन खां सवाइ को बि चारो न आहे। रियदा कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी? हू सफ़ा पथर दिलि थी वियो आहे, माफ़ी कोन ॾींदो। अदी पीर अमजद फ़ैसिलो करे चुको आहे। सभई मुरीद हुन जे फ़ैसिले जा प्रचार आहिनि। हाणे हू पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कोन कंदो। कुझु बि थी वञे अदा, पर आउं पंहिंजी ज़मीन मां साईं ॾिने खे हिकिड़ो भितर बि खणणु कोन ॾींदुसि। छा कजे अदी, हाणे त साईं ॾिनो बि नथो मञे। हाणे पंहिंजे लाइ सभु दरवाज़ा बंदि थी चुका आहिनि। अदा जेकॾहिं असां ई फ़ैसिले तां फिरी वञूं त पोइ? अदी पोइ पीर सोराब खे सज़ा अची वेंदी। छा अदी तूं इहो पसंदि कंदीअ? पीर सोराब जी सॼी जवानी जेल में गुज़री वञे? न न अदा, अलाह न करे, आउं त कॾहिं बि पसंदि कोन कंदुसि। अदी हिकिड़ो रस्तो ॿियो बि आहे। उहो वरी कहिड़ो? अदी सिंधी माण्हू भले केॾो न फुरोन थी वञे, पोइ बि हुनजी अखि मां हया नाहे वेंदो। हू नियाणे जी इज़त ईअं कंदो आहे जीअं अरबन इस्लाम खां पोइ कई हुई। त पोइ अदा? अदी तूं ऐं शुमाला पंहिंजूं पोतियूं लाइ पीर अमजद जे पेरनि ते रखो। चओसि त असां ज़मीन जी क़ीमत ॾियण लाइ तयारु आहियूं, पर ज़मीन वारो ॾंढ न रखो। एतिरा सारा पैसा किथां आणींदासीं? फ़िलहालु ज़मीन जो धकु पचाए वेंदासीं। ज़मीन बची वई न, पोइ ॿिया ॾंढ भरंदासीं। अदा ज़मीन लखनि जी नाहे, किरोड़नि जी आहे, कोन गॾु करे सघंदासीं। अदे पैसा किस्तुनि में ॾींदासीं पिया। किस्तुनि में वरी कीअं? जीअं असांजा हुकुमरान IMF खे ॾींदा आहिनि। अदा मूंखे त तुंहिंजूं ॻाल्हियूं बिल्कुलु सम्झ में नथियूं अचनि, तूं चई छा थो? बसि अदी तूं हवेली ॾांहुं वञण जी तयारी कर। शुमी छा मसलो आहे तोसां? हथनि खे मेटे मेटे आङुरी भञी छॾियूं अथई। रासिया कीअं तोखे चवां? ॿुधाए बि खणी चिबरी। यूनिवर्सिटी में त चङनि भलनि खे चाट चटाए छॾींदी हुई, हाणे त ॻाल्हाई न पई। रासिया मां जाम परेशान आहियां, ख़बर न आहे छा थींदो। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, सॼी दुनिया खे परेशान करण वारी अॼु पाण परेशान आहे। रासिया मां डियर तमामु घणो वॾो मसइलो थी वियो आहे। कहिड़ो त मसइलो थी वियो आहे? मुंहिंजी तबियत ठीकु न आहे रासिया। बसि इहो बि को मसइलो आहे? हिन दुनिया में हाणे हर बीमारी जो इलाज आहे। पर मुंहिंजी बीमारी जो इलाज आहे न। बसि करे वे, मां डॉक्टर खे घुरायां थी। अॼु आयो खणी वारीअ जो जबल ठाहियो अथई। न न रासिया, डॉक्टर खे घुराइण जी का बि ज़रूरत न आहे। मुंहिंजो इलाज डॉक्टर वटि न आहे। अच्छा हाणे सम्झी वियसि, तोखे साले जी सिक लॻी आहे। अरे न न रासिया माय डियर, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। त पोइ लिकाई छो पई, ॿुधाई छो नथी? मूंखे ॿुधाईंदी त मां कुझु सोचियां न। ओहो माय डियर रासिया, भितुनि के बि कन हूंदा आहिनि। तोखे कंहिं चयो आहे त भितुनि जा कन हूंदा आहिनि? इहो त मड़े हिकिड़ो पहाको आहे। मूंसां ॻाल्हि कर। त पोइ कन और कर त सुडेका जीवन है जो कोई ना है, या रहते कहीं जो केड़ी दुनिया है सारा सड़ोरी मान जे मेड़ में साथुन सहेली आए हवेली में मकेली। इज़हारते बंदिशे अप्यारते बंदिशे तुझे मुझे जोड़ ले संसार ते बंदिशे लुछा थी लड़ा थी न झली दस झोरी मान जे मेड़ में
साथ न सहेली हारी हवेली में मकेली। साईं साईं हाणे मां हलां थी। साईं मूंखां या मुंहिंजी न्याणी खां का बि ग़लती थी वई हुजे त असांखे दिलि सां माफ़ कजो। गौरी न तोखों गलती थी आ न ही हीर खों गलती थी आ। न वञो हीर न वञो। गौरी छा तूं सच में वञी रही आ? जी साईं। मरण कबूलियो मुंह छिनणो नाहे नातो विसारे छॾिया कौल इक़रार छा तो मरण ताईं मिठा असां तुंहिंजा बाह बेली मरण ताईं मिठा असां तुंहिंजा बाह बेली मान जे मेड़ में साथ न सहेली मान जे मेड़ में साथ न सहेली हारी हवेली में मकेली। हाशिम खान मूंखे लॻे थो पीर सोराब ख़ान तव्हांखे जेल मारण जो पको इरादो करे छॾियो आहे। तॾहिं त पीर सोराब पीर अमजद जे फ़ैसिले खे थोरे छॾियो आहे। सूबेदार असां तोखे कॾहिं ॾुखी ऐं सुखे वक़्त में छॾियो आहे? ॾिस हाशिम खान तव्हां या पीर सोराब असांखे कॾहिं अकेलो नाहे छॾियो। सूबेदार साहब उन खां पोइ बि तूं मूंखे जेल में दड़का थो ॾीं। हाशिम खान मूं त मिसाल जी पई ॻाल्हि कई अवां सां त सिर लॻे न। हाशिम खान ॾिस असां इलाइक़े में बि तव्हांजो ऐं पीर सोराब जो केॾो ख़्यालु कंदा आहियूं। नंढा सूबेदार मूंखे त तूं आज़ाद कराए मूंखे पंहिंजे रब जो कसम आहे ख़ुशि करे छॾींदो साईं। जेके पैसा चवंदे न से ॾींदो साईं ऐं हा तुम्हारे वॾे साहब खे ख़ुशि करे छॾींदो साईं। हाशिम खान इहा तुंहिंजी भला आहे। असांजो ऑफिसर ऑनेस्ट ऑफिसर आहे। हू रिश्वत खां तमामु घणी नफ़रत कंदो आहे। सूबेदार साहब पोइ तूं कॾहिं कमु तूं पंहिंजे वॾे खे राज़ी कर त असांखे आज़ाद कराए। मां जेल नथो वञणु चाहियां ऐं पीर सोराब अगरि पीर अमजद जो फ़ैसिलो नथो मञे त इसमें असांजो छा वञे। हाशिम खान मूं चयो न वॾो साहब रिश्वत खां नफ़रत कंदो आहे। साहब कॾहिं बि राज़ी कोन थींदई। ॾिस मुमताज़ अॼु आऊं फाथल आहियां मुड़ुसनि ते महलूं ईंदियूं आहिनि कॾहिं तूं बि फासी सघीं थो इन करे चवई थो त वॾे खे इहे ठीकु आहे हाशिम खान मां वरी बि कोशिशि कयां थो तोसां त सिर लॻे न। ठीकु आहे भला भेण इहो हवेली ॾांहुं सभु ख़ैर हुयो न। अॼु पंहिंजो हीर छा थियो आहे? जीअं रक्षा महिल थी आहे सिधो कमरे ॾांहुं हली वई आहे। कावड़े लाश न हाल ॾिनाई न वरिताई। अरे छो सम्झ में ॻाल्हि कान थी? न न अदा अहिड़ी ॻाल्हि कान्हे। इन करे सोराब ॾाढो भटकजी वियो अदा। चाचा साईं असां किना आहियूं या मेरा आहियूं
आहियूं अव्हां जा ऐं अव्हां जे ख़ानदान जा। असां यतीमनि ते या महिरबानी कर, असांखे अकेलो न कर। हा शुमाइला, तू मुंहिंजी धीउ आहीं। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। सुने का जीवन मुझे जो कोई ना है, या रहते कहीं जो। बस अदा ईअं ई अची वियासीं। भली करे आई आहियां जी, जी करे आई आहियां। मुंहिंजो अखियूं थलियूं भेण, मां त अव्हां लाइ ॾाढो परेशान हुउसि, पर ख़ैर तव्हां ख़ैर सां अची वियो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। पुट साले, छो भला तो मूंखे हीरे खे भलीकार कोन कई? का नाराज़गी आहे छा? न न पुफी, अहिड़ी ॻाल्हि न आहे। भलीकार छो न चवंदसि? तव्हां मूंखे इतला त ॾियो आहे, मां तव्हांखे अची वञा बस स्टॉप ते वठणु। तव्हां अचानक सां अची वियो, इन करे आउं थोरो डिस्टर्ब थी वियसि। बस अबा ईअं ई हलिया आयासीं। तोखे फोन कयूं हा, तोखे तकलीफ़ ॾियूं हा, बस रक्षो पकड़ियो ऐं अची वियासीं। भला भेण, इहो हवेली ॾांहुं सभु ख़ैरु हुयो न? अॼु पंहिंजो हीर छा थियो आहे? जीअं रक्षा महिल थी आहे, सिधो कमरे ॾांहुं हली वई आहे। कावड़े लाइ छा न हाल ॾिना आई न वरिता आई? अरे छो सम्झ में ॻाल्हि कान थी? न न अदा, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। हीर भला छो नाराज़ थींदी? बस उतां ई अचण लाइ जिते पे कई त नथी हलां, आऊं ई ज़ोरी वठी आईसांसि। थकल आहे, थोरी देरि खां पोइ सही थी वेंदी। ठीकु आहे पुफी, हाणे तव्हां बि फ्रेश थियो ऐं हीर खे बि चओ त फ्रेश थिए। मां वञा थो शहर, मुर्गी वठी थो अचां। काफ़ी ॾींहं थिया आहिनि मूं पंहिंजी पुफी जे हथनि जो पुलाव न खाधो आहे। ऐं मुर्गी वठी अचां थो, अॼु राति मुर्गी में पुलाव ठाहो त गॾिजी खाऊं था। हा हा बा, छो न? तूं वञी कुकड़ वठी अचे, मां पंहिंजे हथनि सां ठाराईंदसि ऐं पंहिंजे हथनि सां पंहिंजे पुट खे खाराईंदसि। ठीकु आहे, त पोइ मां अचां थो। अलाह जे अमान में। अस्सलाम वालेकुम अदा। छो आयो हिते? असांखां ख़ता थी आहे। हा ॾिस, न्याणी मेड़ करे आई आहियां। असांजी ख़ताउनि खे माफ़ु कर। इहा झोल थी झले अदा। बसि अदा, हाणे पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कयो। अदा, मर्ज़ी जो मालिक आहीं, जेको बि फ़ैसिलो करी न असांखे क़बूल आहे। बसि मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु अथई, हा असांखे पंहिंजी ज़मीन खां अदा बेदख़ल न कजांइ। त उन में असांजो हिसो अथई। पंहिंजे पुट सोहराब जा लक्षण ॾिसी कोन थी, पराया लोढ़ा तो लताड़े, वरी तूं हिते मासूम थी मूंखे दांह थी ॾे। भॼाई तो वारो इहो पुट सोहराब, मूंखे त लॻे थो त असांजे नसुल मो ई न आहे। बेशरम बेहया। अदा, तोखे त ख़बर आहे न, शुमाला ऐं सोहराब यतीम आहिनि। कोई हिननि खे मथे ते हथु रखण वारो न आहे। इन करे सोहराब ॾाढो भटकजी वियो। अदा चाचा साईं, असां किना आहियूं या मेरा आहियूं, अव्हां जा ऐं अव्हां जे ख़ानदान जा। असां यतीमनि ते या महिरबानी कर,
असांखे अकेलो न कर। हा शुमाइला, तू मुंहिंजी धीउ आहीं, मुंहिंजे मर्याद भाउ जी निशानी। अॼु मां बि तव्हां सां वाइदो थी कयां, जेकॾहिं पीर सोहराब हींअर का अहिड़ी हरकत कई न, पोइ जेको फ़ैसिलो तव्हांजो हूंदो न भाउ, उहो ई फ़ैसिलो मुंहिंजो हूंदो। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। मां छा कयां भाॼाई, मां छा कयां? तुंहिंजे पुट जूं हरकतूं ई अहिड़ियूं आहिनि जेके बख़्शण जहिड़ियूं आहिनि ई कोन। छो त भाॼाई, ओ भाॼाई, उन ॾोही अहिड़ो कयो आहे, ऐं कंहिं ॾोह खे ग़लती नाहे चइबो, ॾोह त ॾोह हूंदो आहे। दुनिया में अहिड़ो को बि ॾोह न आहे जंहिंजी माफ़ी न मिली सघे। चाचा साईं, अवां ई आहियो जंहिंमें मुंहिंजे लख में दुआ आहिनि। अदा अदा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न भाउ, असीं 10 लख भरण लाइ तयारु आहियूं। असांखे ज़मीन खां बेदख़ल न कयो, न कजो अदा असांखे। बाक़ी तुवारो पुट इहो सोराब ग़रीबनि जूं इज़तूं ऐं लॼूं लताड़ींदो वते, उहो सभु ठीकु आहे, सभु जाइज़ आहे। चाचा साईं, मुंहिंजे करे कुझु त रहम कयो। बाबा खां पोइ तव्हां ई आहियो जंहिंजो सायो असांजे मथां आहे, जेको मुंहिंजो चाचो बि आहे, मुंहिंजो बाबा बि आहे। ठीकु आहे मुंहिंजी न्याणी, मुंहिंजा पुट, तुंहिंजे सिर जे करे मां कुझु न कुझु कयां थो, ऐं मां कोशिश कंदुसि त साईं ॾिनो तव्हांखे माफ़ करे छॾे। महिरबानी अदा, तुंहिंजा लख थोरा, तूं वॾो आहीं असांजो। छा कयूं अदा, मां पाण शर्मिंदा आहियां तो ॾाढो, पर तूं त असां ते महर जी नज़र कर न अदा। हाणे तव्हां ॿई वञो, बेफ़िक्र थी वञो। मुंहिंजी तबियत अॻे ई ख़राबु आहे, मूंखे कुझु घड़ियूं आराम करणु ॾियो। शाबाश, वञो। अल्लाह से ख़ुशि रखंदई। हाय हवेलिया में माँ